चाचा सुभाणे फ़ैसिलो आहे टकर हलंदो या तव्हां हलंदो जेकॾहिं वॾनि वारी पग तव्हां पंहिंजे सिर मथां रखी आहे न पोइ मां घर में ई ठीकु आहियां। जेकॾहिं पग मुंहिंजे मथां हुजे हा न चाचा त तोखां पुछण कोन अचां। तूं कल्ह बि असांजो वॾो आहीं, अॼु बि वॾो आहे। पोइ मां बि हलंदुसि। तूं त रुगो अजायो वञी उते थाप कंदे, जेके ॻाल्हियूं थियणियूं हूंदियूं उन्हनि खे बि मुर्गो फिटाए ईंदे। चई सही थी अम्मा, जेकॾहिं बाबू हलियो न त कंहिंखे बि ॻाल्हाइण जो वारो ई कोन ॾींदो। अदा जे ॻाल्हियुनि लाइ वञो था त बाबा खे घर विहारे वञिजो, पर जे ॻाल्हियूं फिटाइणियूं आहिनि त पोइ भले बाबा खे वठी वञो। चाचा तुंहिंजे हलण जे हक़ में केर बि कोन्हे, पर पोइ बि तूं तयारी करे छॾिजां, सुबुह जो तोखे वठी हलंदुसि। सोट फैसले खां पहिरियां तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि कर छा ॻाल्हाईंदे? हिते न, तूं उतां किथे हल, मां उते अचां थो। ठीकु आहे। जेके बि ॻाल्हियूं करणियूं हुयूं न सो मुंहिंजे साम्हूं करी आहे न। तुंहिंजे साम्हूं का बि ॻाल्हि कोन करे सघां, हुनजे करे उतां किथे ॻाल्हाईंदासीं। मां वञा थो ज़मीन ते, ॾिसी थो अचां त फसल कीअं थियो आहे। पुट इहो शिरड़ी पिणाए वेंदी उतां किथे, इहो कोन मुड़ंदी। हा मां, इहो बाबा उतां किथे बि असांखे ॻाल्हाइण कोन ॾींदो। सर, पुलिस जा कुझु जवान ॻोठ वारनि ॾे विया हुआ, उन्हनि खे धिक्का ॾेई करे कढी छॾियो। उन्हनि खे गिरफ़्तार करे अहिड़ो त सबक़ सेखारियो जो हू ॿीहर कानून खे हथनि में खणण जी जुरत ई न कनि। हिकु ॿ हुजे न त असां गिरफ़्तार कयो आहे, पर उते त पूरो ॻोठ कठो थी वियो। छा असां पूरे ॻोठ खे गिरफ़्तार करे सघूं था? इहो समूरो कमु मंसूर खान जो आहे, जेको माण्हुनि में शऊर ऐं हिमत फूकींदो रहे थो। जेकॾहिं सर इहो सिलसिलो ईअं रहियो त असां थाणे खां ॿाहिरि निकिरी कोन सघंदासीं। इन करे सर जेतिरो जल्दी थी सघे मंसूर खान जो बिलो करे वठो। मां उनजो बिलो कयां थो, एतिरी चोट उनखे बिल्कुलु न ॾिबी जो हू हिन क़ौम खे अची कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे ख़िलाफ़ बीहारे। जेतिरो जल्द थी सघे मंसूर खान खे लगाम ॾियो। एहसान साहब तव्हां वञी सघो था। अचो मंसूर साहब, वेहो। DSP साहब, सम्झां थो त मूं ख़िलाफ़ खॾ खोटी पई हुजे, पर मूं अहिड़ो को बि कमु न आहे कयो जेको कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे ख़िलाफ़ हुजे। उहो त असां बि ॾिसूं पिया त तव्हां असांजी ऐं हिन कानून जी केतिरी इज़त कयो पिया। मां तव्हांखे भलाई जे कम में नथो रिटियां, हली तव्हां क़ौम लाइ भलाई जा कमु कंदा रहो। हिन क़ौम जो ओसी ताईं भलो नथो थिए, जेसि ताईं सिस्टम ठीकु नथो थिए। मंसूर खान, ही सिस्टम ठीकु आहे, पर ख़बर न आहे तव्हांखे हिन सिस्टम में अलाए कहिड़ी बुराई नज़र पई अचे। DSP साहब, जेकॾहिं हिकु अधु बुराई हुजे त मां कॾहिं बि तव्हांखे कोन चवां, पर हीउ सिस्टम त मुकमल तौर ते करप्ट बणिजी चुको आहे। हाणे हिन सिस्टम खे ठीकु करणु हिन क़ौम जी ज़िम्मेवारी आहे। क़ौम हिन सिस्टम मां मुतमिन आहे, तॾहिं त उहा हिन जे ख़िलाफ़ खड़ी नथी थिए। भई कुझु तव्हां जहिड़ा सिर फिरिया आहिनि जेके हिन सिस्टम जे ख़िलाफ़ अजाई वावेला कंदा रहनि था। DSP साहब, जेकॾहिं इहा ॻाल्हि को आम माण्हू करे हा त तॾहिं बि मञण में अचे पियो, पर तव्हां जहिड़ो माण्हू जेको हिन सिस्टम जे कच्छ में वेठो आहे उहो बि अहिड़ी ॻाल्हि करे त पोइ असां ॿियनि खे कहिड़ी मयार ॾियूं? इन्हनि ॻाल्हियुनि में असां कोन निबिरी सघंदासीं। तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो। DSP साहब, जॾहिं बि हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदा आहियूं त तव्हां मौज़ू ई वठाए छॾींदा आहियो। ख़ैर, मां न सही, पर ही क़ौम तव्हां खां पुछणो ज़रूरु कंदी। मां सिर्फ़ु तव्हां खां इहो पुछणु आयो आहियां त सूबेदार एहसान मुंहिंजे माण्हूअ खे बग़ैर कंहिं ॾोह जे, बग़ैर कंहिं वारंट जे गिरफ़्तार छो कयो आहे? उन्हनि जो त तव्हां मूंखे पुछाणो ॾेई सघो था, इहो त मुंहिंजो कानूनी हक़ आहे। सोट, ॻाल्हियुनि में कुझु बि थिए, केॾो बि ज़ोर लाइनि, पर उन्हनि जे निड़ीअ जे मथां लत ॾेई चढ़ी वञिजो त ठाहो असीं तेसीं ताईं न कंदासीं जेसीं ताईं खून बाह में संग चटी नथो मिले। उन्हनि जो हिसाब बराबरि थियल आहे, पोइ हू संग चटी छो ॾींदा? उहो न करे, उन्हनि जा हमरा जेल में पंध आहिनि, उन्हनि खे छॾाइण जे लाइ
हू असांजे अॻियां मजबूर आहिनि। हा दा, जेकॾहिं संग चटी में नथा ॾियनि त ॻाल्हियुनि मां उथी हलिया अचिजनि। असांखे मीर शाहनवाज़ ख़ान जी इज़त रखणी आहे, इन करे ॻाल्हियुनि मां केर बि न उथंदो। अदा जेकर नाइंसाफ़ी थिए पोइ ॻाल्हियूं छॾे न निकिरूं। मीर शाहनवाज़ ख़ान असां सां नाइंसाफ़ी कॾहिं न कंदो। छो त जेकॾहिं तव्हांखे पक आहे त मीर शाहनवाज़ असां सां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदो, पोइ तव्हां हुन मथां ज़ोर रखो त हू असांखे संग चटीअ में वठी ॾे। जॾहिं न हिननि जी शोरी इन दर ते आई त हू असांजे अॻियां झुकियल रहंदा। इहा मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि, पर तव्हां मां केर बि शाहनवाज़ ख़ान जे साम्हूं तकड़ करे न ॻाल्हाईंदो। जेको कुझु ॻाल्हाइणो पवंदो मां पाण ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं तव्हांजो को माण्हू गिरफ़्तार थियो आहे त उनजी मूंखे का बि ख़बर न आहे। लाकअप में ॾिसो, जेकॾहिं तव्हांजो को माण्हू अंदरि वाड़ियल आहे त मां सूबेदार खे चई तव्हांखे छॾाए थो ॾियां। इहा खुली दहशतगर्दी आहे DSP साहब। कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि जी इहा खुली दहशतगर्दी आहे। तव्हांजो छा मतिलबु आहे? असां दहशतगर्द आहियूं? दहशतगर्द? DSP साहब, मूं कुझु ग़लति न आहे चयो। दहशतगर्दी ख़बर अथव छा खे चवंदा आहिनि? दहशतगर्दी माण्हुनि जी दिलनि में ख़ौफ़ विहारण खे चवंदा आहिनि। पोइ उहो ख़ौफ़ हिकु मुजरिम विहारे जा कानून जो अमलदार। तव्हां माण्हुनि जी दिलनि में एतिरो त ख़ौफ़ विहारे छॾियो आहे जो माण्हू तव्हां खां दहशत ज़दा आहे। आम शहरी तव्हांखे ॾिसी पंहिंजी वाट मटाए था छॾनि। इहा दहशतगर्दी जो खुलियो सबूत आहे। कॾहिं कंहिं दुकानदार खे त कॾहिं रेड़ी वारे खे, कॾहिं विच रोड ते बीह करे तव्हां ईंदड़ वींदड़नि खे तंग करे पंहिंजी दहशत जी ॾाढ चमकाइण था चाहियो। ही क़ौम तव्हां खां एॾी त ख़ौफ़ज़दा थी वई आहे जो हू तव्हांखे पंहिंजो मुहाफ़िज़ सम्झी मदद वठण लाइ हिन दर ते नथी अचे पई। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो DSP साहब त हराम में ख़ासि माण्हू तव्हां में ख़ौफ़ज़दा छो आहे? छो आहे ख़ौफ़ज़दा? छा अवाम जा मुहाफ़िज़ ईअं थींदा आहिनि जीअं तव्हां हिफ़ाज़त करे रहिया आहियो? अवाम जे दिलनि में ख़ौफ़, इहा दहशतगर्दी आहे। मूंखे तव्हां मां पूरी उमेद आहे त हितां वञण खां पोइ तव्हां पंहिंजी पूरी ज़िंदगी हिन क़ौम, हिन धरतीअ लाइ वक़्फ़ करे छॾींदो। असांजा मर्द जेतिरी जिदोजहद हिन क़ौम लाइ कनि पिया न, उनजो हिसो असां औरतुनि खे थियणो पवंदो। ॾिसो, औरतुनि में इहो शौर पैदा करणो आहे त औरत सिर्फ़ु घर जी चुल्ह ॿारण लाइ पैदा नाहे थी, पर हिन मुआशिरे खे संवारण लाइ बि औरत जो ख़ासि किरदारु आहे। अम्मा साहिण, तव्हां त इहा ॻाल्हि कयो पिया, पर जॾहिं असांजी खोड़नि जा कंहिं बि इदारे वटां पैसा ईंदा आहिनि न त पंहिंजो बोश विञाए करे वञी कतार में बीह रहंदियूं आहिनि। सॼो ॾींहुं गर्मी में शल थियनि थियूं ऐं जॾहिं घर मोटनि थियूं पोइ बि इहो नथी सोचनि त जेतिरा पैसा मिलनि था उन खां वधीक असां ख्वार ख़राब था थियूं। सच थी चए गुलपरी, जेके पैसनि वठण लाइ असां ख्वार थींदियूं आहियूं न, अलाह पनाह ॾे। अॻे चकर त हिकिड़ी माई पूरी थी रही ऐं ॿ ॼणी वीचार बेहोश थी वयूं। असल में इहा ख़राबी जेका आहे न, उहा हिन सिस्टम में आहे। जेकॾहिं उहो ग़रीब जी भलाई, बेवा ऐं मिसकीन औरतुनि खे फंड ॾियनि था त पोइ जंहिं बि औरत जा पैसा ईंदा आहिनि न त हू ईअं चवनि त उहा औरत बैंक में अकाउंट खोलाए। जीअं पैसा अचनि त उहा औरत चेक खणी हुन ते पंहिंजी सही करे त जीअं हू पंहिंजे मुड़ुस, भाउ या पुट खे चेक ॾिए त हू वञी पैसा कढाए अचे। कंहिं बि औरत खे ॿाहिरि वञण जी ज़रूरत न पवंदी। सर, जेकॾहिं तव्हां हिन जे कंहिं माण्हू खे गिरफ़्तार कयो त उनखे आज़ादु करे छॾियो। सर, मां कंहिं बि हिन जे माण्हू खे गिरफ़्तार न आहे कयो। बिला शक वञी लाकअप ॾिसी सघो। हा, जेकॾहिं शक आहे त पुलिस क्वार्टर बि हाज़ुर आहे, उते बि ॾिसी सघो था। ठीकु आहे, तव्हां वञी सघो था। ओके सर। सूबेदार एहसान जा हथ आज़ादु आहे। जेकॾहिं तव्हां वटि तव्हांजे हमराह जी गिरफ़्तारी जा के सबूत आहिनि त तव्हां कोर्ट वञी सघो था। हाणे इंसाफ़ लाइ असांखे क़ौमी अदालत हणणी पवंदी, छो जो तव्हांजे इंसाफ़ मथां हाणे असांखे को बि एतबार न आहे रहियो। DSP साहब, ड्रिजो हुन ॾींहं खां ड्रिजो जॾहिं ही क़ौम हिकु मुठ ते हिकु आवाज़ थी तव्हांजे ख़िलाफ़ उथी बीहंदी, पोइ तव्हांजे लाइ ही धरती तंग थी वेंदी। ठीकु आहे, जॾहिं उहो वक़्तु आयो त ॾिसंदासीं। उहो ॾींहुं घणो परे न आहे DSP साहब।
ना है परे छो जो हाणे ही क़ौम बेदार थी चुकी आहे तव्हांजो एहतिसाब करण लाइ हाणे हिनखे घर खां ॿाहिरि निकिरणो ई पवंदो छो जो हाणे हिन क़ौम खे ज़ुल्म बर्दाश्त करण जी सघ नाहे रही कीअं बि पाण जी क़ौम जो वीरो थो सम्झे ॾिसां त हिन जे पोयां केतिरा माण्हू थाने में सच में अमा सर जेकॾहिं असांजे बैंक में अकाउंट खुली वञे ऐं जीअं असां चेक लिखी ॾियूं छा असांखे पैसा मिली वेंदा? जी हाँ बिल्कुलु मिली वेंदा। जेकॾहिं इहा सहूलियत थी सघे थी त पोइ इहे छो नथा कनि? जेकॾहिं न ईअं थिए त इहे औरतूं घर वेठी पंहिंजा पैसा घुराए वठंदियूं त पोइ इहा नुमाइश किथां थींदी? हिन हुकूमत ऐं हिन इदारनि खे कंहिंसां का भलाई नाहे करणी, पर हू पंहिंजी नुमाइश करणु चाहिनि था। जॾहिं असां चंद रुपयनि ख़ातिर घर खां ॿाहिरि निकिरी सघूं थी त पोइ पंहिंजे हक़नि ख़ातिर छो नथा निकिरूं? असां ॿाहिरि छो नथा निकिरूं? इन ते कॾहिं सोचियो अथव? एहसान साहब राति ताईं मंसूर खान जे माण्हू खे आज़ादु करे छॾिजो। सर एतिरो जल्दी त मां हुन मां हथु कढण वारो न आहियां। मंसूर खान हितां होश विञाए निकितो आहे। इहो न सोच त हू माठ करे वेहंदो, को न को असां लाइ मसइलो ज़रूरु खड़ो कंदो, पर जेकॾहिं उन जे माण्हूअ खे आज़ादु कंदे त उन जी कुझु कावड़ घटि थी वेंदी। पर सर इहो मुंहिंजो हुकुम आहे। ओके सर, इहो माण्हू आज़ादु थी वियो। सौट फ़ैसिले में तूं जल्दबाज़ी पियो करीं। सोट वारा चालान थी जेल हलिया विया आहिनि। तूं छा थो चईं त असां ओसी ताईं माठ करे वियूं जेसि ताईं उन्हनि खे सज़ा नथी लॻी वञे? तोखे पूरी पक आहे फ़ैसिले खां पोइ राज़न वारा केस तां हथु खणी वेंदा ऐं असांखे लिखी ॾींदा? इहो ज़िम्मो मीर शाहनवाज़ ख़ान खयों आहे। सौट मुख़्तियार जी शादी जो ज़िम्मो बि रईस शाहनवाज़ खयों हो। पोइ छा उन जी शादी करायईं, कुंवार वठी आयासीं या घोट जो लाश खणी ॻोठ पहुतासीं? किरल वो धोखो मीर शाहनवाज़ ख़ान जी तरफ़ खां न थियल हो। उन वक़्तु त अदा मथां तो ई इल्ज़ाम हयो हो त मीर शाहनवाज़ ख़ान धोखेबाज़ आहे। अॼु उहो कीअं सजण थी वियो? सिधी ॻाल्हि कर त तूं फ़ैसिलो नथो करणु चाहीं। फ़ैसिलो थियणु घुरिजे सौट, पर मां चाहियां थो त ॻाल्हियूं मंसूर ख़ान वटि थियनि या उते ॻाल्हियुनि में मंसूर ख़ान खे बि विच में विहारियो वञे। इहो मीर शाहनवाज़ ख़ान कॾहिं बि न चाहींदो त उन जे फ़ैसिले में मंसूर ख़ान टंगड़ आहे। त पोइ पक सम्झ असां सां इंसाफ़ कॾहिं कोन थींदो। किरल जेकॾहिं ॻाल्हियुनि में असां सां इंसाफ़ न थियो न त असां फ़ैसिलो कोन वाहींदासीं। बाक़ी ॻाल्हियुनि जे लाइ मां मीर शाहनवाज़ ख़ान खे ज़बान ॾेई चुको आहियां। हलणो त असांखे हर हाल में हो। मिठू ऐं ख़ुदनि खे पुटी खयो थी वते। ना दा हाणे मां तोखे जोड़ो करणु कोन ॾींदसि। छो अदी तुंहिंजो उन्हनि लाइ हा छो थो फाटे? अदा वज़ीरा मुंहिंजी सहेली आहे, उहा आई हुई पंहिंजे भाइरनि जी पारत करे वई आहे। असुल ॾोह त उन्हनि जो आहे, अगराई बि उन्हनि कई। अदा आगराई हुननि जी आहे त उन्हनि जी भेण अची माफ़ी बि वठी वई आहे। जेकॾहिं उन न्याणी मेड़ मोकिली आहे त मां उन्हनि खे माफ़ कयां थो। अदा तूं ग़लति मतिलबु कढी पियो, उन न्याणी मेड़ नाहे मोकिली। तो त चयो अदी वज़ीरा हिते माफ़ी वठण आई हुई। अदा हाणे तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, उहा हिते छो आई हुई, छा लाइ आई हुई, बसि तूं मूंसां वाइदो कर त ॿीहर तूं उन्हनि सां जहिड़ो न कंदे। अदी हू निबागा जिते मूंखे ॾिसंदा आहिनि न उते छापर वटींदा आहिनि ऐं खंकार कंदा आहिनि। पोइ अदी तूं ई ॿुधा त असांजे विच में जहिड़ो थींदो या न थींदो। अदा मां चवंदसि वज़ीरा खे त हू पंहिंजे भाइरनि खे सम्झाए छॾींदी, ॿीहर हू टरड़ पाई कोन कंदा। अदी उहो मरंदे मरी वेंदा पर टरड़ पाई खां न मुड़ंदा। पुलिस सां गुंडागर्दी कंदो? हाँ पुलिस सां गुंडागर्दी कंदो? तव्हांखे शायदि ख़बर न आहे त हिते असां खां मथे ॿियो केरु गुंडो आहे। पूरी ऊंधा हिन धरती जे मथां छाइजी वई आहे। न ॼाण त कॾहिं अमन जो सिच भरंदो। भाउ हलणा असां अमुन जा ख़्वाब ॾिसंदे ॾिसंदे मरी वेंदासीं, पर अमुन हिते कॾहिं बि कोन थींदो। हा मियां, असांजी क़ौम में ज़ाती दुश्मनियूं नसलनि ताईं फैलियल आहिनि, उहे त कॾहिं बि ख़तमु थियण वारियूं आहिनि ई न। हिकिड़ी ज़रूरु ईंदो ऐं हीअ दुश्मनियूं ख़तमु थी वेंदियूं ऐं हीअ क़ौम हिकु मुठ थी पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु ज़रूरु उथारींदी।
तव्हां जेकॾहिं पुलिस सां न फिटायो आहे भई ज़मानो रखियो अचो आहे त अॼु पुलिस असांजे माण्हुनि जे मथां एतिरी सख़्ती न करे बाबा साईं माहौल ॾिसी ज़मानो रखिणो थो पवे। हैदर, मां जिथे बि कंहिंसां बि नाइंसाफ़ी थींदी ॾिसंदो आहियां न त मुंहिंजो रत ढांढनि ते टहिकंदो आहे ऐं दिलि चवंदी आहे त मां उते जो उते उन महिल जो उन महिल ई पंहिंजी अदालत क़ाइमु कयां ऐं उन्हनि मुजरिमनि खे उते जो उते सज़ा ॿुधाए विच चौराहे ते गोलियूं हणी पूरो कयां। बाबा साईं जेकॾहिं अहिड़ो इंसाफ़ क़ाइमु कयो वञे त पोइ कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थींदी। जेकॾहिं इहो कानून पास थियो न त पोइ हिते जेके बि सरकारी इदारा आहिनि उन्हनि में जेके बि ऑफिसर वेठा आहिनि उन्हनि सभिनि खे त फाही अची वेंदी। हर इदारे जो मुकमल तौर ते सफ़ायो थिए थो। पोइ त नौकरियुनि लाइ इश्तिहार हलाया वेंदा। अॻे जो अशर ॾिसी पोयां बि रिश्वत वठण खां तौबा कंदा। पर अहिड़ो कानून केरु पास करे? अहिड़ो कानून त असैम्बलियुनि मां ई पास थींदो आहे। इन करे चवां थो तव्हां हिन क़ौम जे ॿाहिरि निकिरो। जेसि ताईं हीअ क़ौम हिकु मुक्त थी पंहिंजे सुकून जे बाद मैदान ते निकिरी कोन्हे थी तेसि ताईं ॿिनि सुधरनि आहिनि। मां त उन तरफ़ ई आहियां पर वज़ीर जी अञा ताईं का ख़बर न पई आहे। हिते ई ॾस मिलियो आहे, तव्हां जांच कयोसि। हमरा मिलियो आहे। उनखे उतां खणी जल्दी नए ठिकाने ते अचो। मां बाबा खे इतला ॾियां थो। बाबा, सभ खां पहिरीं त मां तव्हां ॿिन्ही धुरनि खे इहा तंबीह थो कयां त फ़ैसिले दौरान का बि धुर ॿी धुर खे कुथा लफ़्ज़ न ॻाल्हाए ऐं न ई को होश विञाए। जे तव्हां पाण में निकिरी था वञो त ठीकु आहे, जे नथा निबिरो त बि हितां ख़ैर ख़ैरियत सां वञो। हा, बाक़ी पोइ ॿाहिरि तव्हांजी मर्ज़ी आहे। रईस, असां में ॻाल्हियूं ॿुधण जी सिहप ऐं कुवत बर्दाश्त आहे। इहा ॻाल्हि तव्हां ककर खे सम्झाए। जेको थोरी थोरी ॻाल्हि थिए पंहिंजे आपे मां निकिरी थो वञे। पोइ त अहिड़ी ॻाल्हि ई न कजो जंहिं ॻाल्हि सां सौट ककर जा होश विञाइजी वञनि। बाबा, हे छा था कयो? तव्हां त ॻाल्हियुनि खां पहिरियों ई बस में अची आहो। रैसे ही नौजवान आहिनि, उन खां पहिरियां जे ई ज़िद में अची वञनि अवां ॻाल्हियुनि जी शुरूआति कयो। ॻाल्हियूं त पधरे पट पियल आहिनि, का बि ॻाल्हि कंहिंखां लिकल न आहे। बसि रेस सिर्फ़ु फ़ैसिलो ॾे त कहिड़ी धुर ते संग थो चटी पए ऐं केतिरो हुनखे ॾोह ॾंड ॾियणो पवंदो। वाह मलूको खान, वाह तुंहिंजे अकुल खे सलाह। रैस तंज़ इन्हनि शुरू कई आहे। जेकॾहिं वात खोलियोसीं त परे वञी पवंदासीं। तव्हां ॻाल्हियूं कयो। ॾिसो बाबा, फ़ैसिलो त मूं तव्हांजो करे छॾियो हो, पर पोइ बि तव्हां न मुड़ियो। इन थुर जा वञी माण्हू मारिया अथव ऐं पोइ छा थियो? नतीजो छा थियो? हिननि वरी पलांदे में तव्हांजा ॿ माण्हू मारे छॾिया। रईस, जेकॾहिं हिननि जा ॿ माण्हू मुअल आहिनि, ॿ माण्हू असांजा बि मुअल आहिनि। न वज़ीर, तूं आराम कर। ॾे तबियत कीअं थी आहे? बहितर आहे बाबा। सूबेदार सां दुश्मनी ते लही आयो आहे। फना जी फूक थी वेंदो बाबा, जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त। असांजो इहो रस्तो न आहे ऐं असां इहो नथा चाहियूं त को असां को खून कयूं। जेकॾहिं को खून थियो त हू असांजी तंज़ीम खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾींदा ऐं मां नथो चाहियां त असांजी तंज़ीम खे को दहशतगर्द चवे। बाबा, ख़ामोश रहण जो अंजाम त ॾिसी चुका आहियो। हक़ ऐं सचे रस्ते ते हलण सां मुश्किलातूं थींदियूं आहिनि ऐं इहे मुश्किलातूं रोज़ अवल खां वठी आहिनि। ॿिनी जहाननि जे नूर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम छा उन्हनि मुश्किलातूं कोन ॾिठियूं? उन्हनि त हक़ ऐं सच जी राह ते हलंदे पत्थर बि खाधा। नवासा रसूल
सवदारान नौजवान चंद हज़रत इमाम हुसैन पंहिंजा 72 तन शहीद करे छॾिया ऐं ये मुश्किलातूं असां लाइ सुन्नत रसूल आहिनि ऐं ये मुश्किलातूं असां आमना सदक न करे भोगींदा रहंदासीं। इहे त बर्दाश्त कयूं पिया बाबा, पर ही पूरी क़ौम मुश्किलातुनि में घेरियल आहे। हाणे उहो वक़्तु परे न आहे, हिन क़ौम खे हाणे मुश्किलातुनि मां कढियो वेंदो। शऊर अची चुको आहे। हाणे माण्हू हिन तंज़ीम जा मेंबर थियण लाइ अचनि पिया। तव्हां बि हिन कम सां जुड़िजी वञो। डर जंग वहण शहरनि में वञी करे माण्हुनि खे हक़ीक़त खां आगाह कयो ऐं उन्हनि खे हाणे हिन तंज़ीम में अचण जी दावत ॾियो। माण्हुनि खे ॿुधायो ऐं सम्झायो त घर वेहण सां हाणे तव्हांजा हक़ तव्हांखे कोन मिलंदा। हाणे जेसिताईं असां सभु गॾिजी हिकु मुठ ते हिकु आवाज़ बणिजी पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ न उथारींदासीं तेसिताईं असांखे हक़ असांखे कोन मिलंदा। वञो माण्हुनि खे सम्झायो, उन्हनि खे हक़ ऐं सच लाइ विढ़ण जी दावत ॾियो। बाबा मञो त ॿिन्ही थुरनि जा ऊन बराबरि थी चुका आहिनि ऐं अहिड़ो अॻ में फ़ैसिलो बि थी चुको आहे ऐं हाणे जेका बि ॻाल्हि थींदी उहा उन फ़ैसिले खां पोइ वारी ॻाल्हि थींदी। पुराणी ॻाल्हि काई न ॿुधी वेंदी। रेस बाद वारियूं ॻाल्हियूं ॿुधंदव त पोइ ॾोही रहण वारा आहिनि। वैसे असां त तव्हांजे फ़ैसिले ते अमल कयो, पर हिननि तव्हांजे फ़ैसिले जी भञकड़ी कई ऐं असांजो माण्हू मारे विधा। जेको खून जो इल्ज़ाम तव्हां असांजे मथां हणो पिया उहो त साबित ई कोन थो थिए। आहे तव्हां वटि को सबूत, को शाहिद? इन खां वधीक असां कहिड़ो सबूत ॾियूं? खून तव्हांजे ॻोठ में ऐं तव्हांजे साम्हूं थियो। इहो खून कंहिं शरारती माण्हू करायो आहे असांजी दुश्मनी खे वधाइण जे लाइ। तव्हां इन ॻाल्हि जो एतबार ॾींदो? हा, असां हिन खून जो एतबार ॾींदासीं। असांखे का बि जल्दी न आहे, एतबार वठो। सोडल बाबा ही धुर एतबार ॾियण लाइ तयारु आहे। पोइ त ॻाल्हि वाज़े आहे त माना ॾोही तव्हां आहियो। हाणे या त तोखे एतबार वठिणो पवंदो या तोखे एतबार हिन धुर खे ॾियणो पवंदो। ही ॻाल्हियुनि लाइ आया त आहिनि पर काई ॻाल्हि ते बीहनि ई कोन था। ही ठा न पर फसाद चाहिनि था। ठीकु आहे, हली असां ॿिन्हिनि धुर खे आज़ादु छॾे ॾियो। हली ज़ोर लॻाए ॾिसो। सोप सीरियल डोला हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।